अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फ़लाह आख़िरत में आऊँ हैं इंजीनियर शफ़ी मोहम्मद लाखो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अॼु मुंहिंजो क़ुरान शरीफ़ में तव्हांखे स्क्रीन ते ॾेखारियो मौज़ू आहे औलिया उल्लाह या औलिया शैतान। इहे ॿई लफ़्ज़ क़ुरान में आयल आहिनि। औलिया उल्लाह त केतिरनि जाइनि ते आहे, औलिया शैतान बि क़ुरान में आयो आहे। आख़िरी ॿिन्ही में फ़र्क़ु छा आहे? इहे ॿई निहायत क़ाबिल शख़्सियतूं हूंदियूं आहिनि दुनिया में। अलाह जो औलिया वलीउल्लाह थियण लाइ बि ही उहे माण्हू आहिनि जेके पंहिंजे पाड़े में या पंहिंजे शहर में रहनुमाई कंदा आहिनि, अलाह ॾे रहनुमाई कंदा आहिनि क़ुरान जे दर्सनि सां। इहे औलिया उल्लाह आहिनि। औलिया शैतान ही बि इंटेलिजेंट हूंदा आहिनि माण्हू ऐं तमामु असर रसूख़ वारा, लेकिन इहे शैतान सां अलाइन थी वेंदा आहिनि उन तरफ़ां ऐं पोइ मुल्क में मुआशिरे में बिगाड़ पैदा करण लाइ कोशिशि कंदा आहिनि। औलिया शैतान ज़ाहिरी शिकिल बुज़ुर्गनि जी इख़्तियार कंदो आहे, पगड़ पाईंदो, चमचा विहारींदो, पर असल में अंदरां शैतान हूंदो आहे। अॼु तोखे मां ॾसियां थो। अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में फ़रमाए थो, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, फ़क़ातिलू औलिया शैतान। माना ही जेके इहे शैतान जा वली आहिनि, इन्हनि सां हथु ॻंढियो। इन क़ईद शैतान कान ज़ईफ़ा। बाक़ी इहे शैतान रुगो शैतान जा जेके वली आहिनि, इहे रुगो ड्रामो करे वेठा आहिनि, पर असल में इहे ज़ईफ़ आहिनि। न क़ुरान ॼाणंदा, न हदीस ॼाणंदा, ऐं रुगो किसा तव्हांखे ॿुधाईंदा, बुज़ुर्गनि जूं करामतूं ॿुधाईंदा, जेके सचूं ऐं कूड़ियूं सभु तव्हांखे ॾसींदा। हालांकि हिननि खे खपे त बजाए माण्हुनि जी करामतुनि खां अलाह जे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाइनि ऐं उन जे सहाबा जेका जिदोद कई, जानुनि जी क़ुर्बानी कयूं ऐं इस्लाम खे नाफ़िज़ करण लाइ जेके बि क़ुर्बानियूं ॾिनियूं वयूं, जंगियूं लड़ियूं वयूं, उन्हनि जूं तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधाइनि। लेकिन हे आहे त हे तव्हांखे इन बुज़ुर्गनि जे नालनि ते तव्हांखे ड्रिजारींदा। क़ुरान शरीफ़ में रब साईं फ़रमाए थो, इन्नमा ज़ालिकुम शैतान, जी इहो त असल में इहो शैतान ई आहे, युख़विफ़ औलियाहु, जेके पंहिंजे इन्हनि कूड़नि पीरनि खां या कूड़नि औलियाउनि खां तव्हांखे ड्रिजारे थो, तव्हांखे ड्रिजारींदा, जहन्नम में चले जाओगे, ये हो जाएगा। अल्लाह फ़रमाए थो, फ़ला तख़ाफ़ूम। इहो केॾियूं बि तव्हां सां अटकलूं कनि, केॾा पटका पाए वेहनि, केतिरा ज़ोरनि ॾियण वारा हुजनि, 100 माण्हू वाह 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 करण वारा हुजनि, फ़ला तख़ाफ़ूम। अल्लाह चए थो इन्हनि खां बिल्कुलु न ॾिजो। वख़ाफ़ूनी, जेकॾहिं तव्हांखे ख़ौफ़ ई इख़्तियार करणो त मुंहिंजो ख़ौफ़ इख़्तियार कयो। इन कुंतू मोमिनीन, जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो। तंहिंजे करे या अय्युहल्लज़ीन आमनू, अल्लाह ताला फ़रमाए थो, इहे ईमान वारो, ला तत्तबिऊ ख़ुतवात शैतान, शैताननि जे ॾसनि ते न हलो, शैतान जे क़दमनि ते न हलो। हाणे ज़ाहिर आहे शैतान असां सां मिले त कोन थो, न को अचे असांखे पंहिंजो जेको सो पंहिंजा ॾस ॾिए थो त उनजे क़दम। इहे इन जा औलिया आहिनि हिते जेके ठग थी वेठा आहिनि, वॾा वॾा पगड़ा पाए ऐं जीअं कवालियूं ऐं उन में वांगुरु जेके ईअं पलटा था खाइनि तक़रीरुनि में। अल्लाह फ़रमाए थो इन्हनि जे क़दमनि ते न हलो। वमई यतबिअ ख़ुतवात शैतान, जेको शैतान जे क़दमनि ते हलंदो, फ़इन्नहु यामुरु बिल फ़हशा वल मुनकर, उहो तव्हांखे ॾींदा बुराईअ जा सॾ। माना शिरक कयो, मोलनि खां घुरो, ऐं मुनकर जेका शइ इजाज़त न आहे उहे तव्हांखे चवंदा त तव्हां कयो। लेकिन वल्लज़ीन कफ़रू, हिते हाणे काफ़र जी माना असली काफ़र बि आहिनि, पर उहे माण्हू जेके पंहिंजे अमलनि जे करे काफ़रनि वारा कम कनि था, पर मुस्लमाननि नाले जा। औलियाहुम तागूत, इन्हनि जो दोस्ती इन तागूत सां आहे, माना इहे शैतान। युख़रिजूनहुम मिन नूर ज़ुल्मात, इहे हर लिहाज़ खां कोशिशि करे तव्हांखे नूर खां कढी ऐं वञी ऊंदहि में था उछलाइनि। इहे जेके औलिया शैतान जा औलिया थियनि था, इहे आम माण्हू न आहिनि, इहे ख़ासि आहिनि। याने ज़हीन तरीन तबिक़ो हूंदो आहे जेके इहे ठग थींदा आहिनि। आम माण्हू त ठगी कोन थो करे सघे, माना ॻाल्हाइण जा होशियार, पलटन हणण जा होशियार, ऐं जेकॾहिं वरी का ज़ात चङी अथनि इस्लाम जी लिहाज़ खां, त उन्हनि जो त पीर थियणु आसान आहे, ठग थियणु आसान आहे, या के ख़ानदानी माण्हू। तंहिंजे करे क़ुरान शरीफ़ में मूंखे 7 जेके आहिनि इहे माण्हू मिलिया आहिनि जे क़ुरान पढ़ंदा, नेक थींदा त इहे अलाह जा वली थींदा, औलिया उल्लाह थींदा।
पर इहे ई 7 माण्हू जेकॾहिं ग़लति रस्ते ते लॻी विया त पोइ इहे तबाही कंदा ऐं इहे शैतानी जेको आहिनि से ओलिया शैतान थींदा ऐं माण्हुनि खे गुमराह कंदा ऐं कमाई कोन कंदा। पुट जवान भरिसां विहारे पगड़ा पाराए ऐं उन्हनि खे बि धंधो करणु कोन ॾींदा, सॼो पिन ते खाईंदा ऐं पिन खे वरी चवंदा त बाबा हिते जमा कराए फलाण करिणो आहे, ॿारहीं करणी आहे, हीअ करणी आहे, इहो पिन जे माल ते खाईंदा ऐं इन ते बनियूं वठंदा, इन ते पेजारा वठंदा। अलाह ताला फरमाए थो त इहे माण्हू केरु आहिनि 7 ई जेके मुआशिरे में जेकॾहिं चाहिनि त अलाह जा सचा दोस्त थी सघनि था, लेकिन इन जो सबबु आहे कज़ालिक नतबअ अला कुल बिमुतदीन, इन्हनि जे दिलनि ते अलाह ताला ठपो हणी थो छॾे सनन बुराईअ जे करे। दिलि ते ठपो इंसानु पंहिंजे पाण थो लॻराए, अलाह ताला कोन थो फ़रिश्तो मोकिले खे ठपो हणी छॾियो, माना हू कम अहिड़ा गंदा थो करे, कूड़ हणंदो ऐं ख़ाम खां जेको आहे सो पाण खे टेगर कंदो, त इन खे ठपो लॻी थो वञे। ठपो लॻी थो वञे त पोइ हीअ थी था वञनि हे शैतान जा दोस्त, ओलियाउ शैतान इहे आहिनि। पर हिते ई असल रूप हिन जो इहो आहे, पर असांखे ॾिसण में ईंदा वॾा जुबा, सावा कपिड़ा, ॻाढ़ा कपिड़ा, वॾा पटका, माण्हू वेठा आहिनि, इहे आहिनि। ऐं कंदा छा? इहे केरु आहिनि? मुतरफ़ीन, अक्सर अमीर माण्हू जा औलाद आहिनि जेके इहो कमु कनि था। ऐं उनखां पोइ शिरक, कूड़ा कसम, रसूल सल्लम जी ॻाल्हियुनि ते न हलणु, इहे सॼो क़ुर में आहे। ऐं बैसत पर बेयक़ीनी सूरह जासिया आहे नंबर 32, माण्हू खे पक कान्हे त कोई हिसाब किताबु थींदो। चवनि था हिन दुनिया जो मज़ो वठिणो आहे त वठो, हाणे मोए खां पोइ असां ख़बर न आहे छा थींदो। इहे धोखे में अची था वञनि। पर जेकॾहिं उन्हनि खे कॾहिं क़ुर खणी ॿुधाइबो त चवनि था अड़े क़ुर थो ॿुधाए माना सां, माना असां इहे सभु कमु छॾियूं पोइ बुख मरूं। बचा मुंहिंजा हींअर आहिनि माण्हुनि खे पहिरें पैसा मिलनि, माना उहे बि बुख मरनि। पोइ इहे चवंदा त असांखे न ॿुधायो। सूरह बकरा जी आहे नंबर 88 में त चवनि था त असांजे दिलनि ते ताला लॻल आहिनि, मौलवी तुंहिंजी ॻाल्हि असांखे सम्झ में न ईंदी। ऐं वरी अलाह जे रस्ते में ॾिसनि था त माण्हुनि सां सिधी ॻाल्हि कजे थी, शिरक न कयो वग़ैरह, त पोइ वरी उन्हनि में रस्ते में रुकावटूं कंदा त हे अलाए छा छा नाला रखंदा आहिनि, जेको आहे सो ई तंहिंजे करे। हाणे इहे जेके माण्हू आहिनि, अलाह थो चए उलाइक असहाबुन्नार, इहे जहन्नम ई आहिनि, हुम फ़ीहा ख़ालिदून, इहे वञी उते हमेशह रहंदा। तंहिंजे करे मौज़ू पियो हले ओलिया अल्लाह ऐं ओलिया शैतान। ओलिया शैतान जी मां तव्हांखे थोरी झलक ॾेखारी, हाणे अचूं था ओलिया अल्लाह ते। अलाह ताला फरमाए थो सूरह यूनुस में बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अला इन ओलिया अल्लाह ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। चए थो यादि रखो, गारंटी आहे इन ॻाल्हि जी त जेके अलाह जा दोस्त थी था वञनि, ओलिया अल्लाह थी था वञनि, इन्हनि खे हिन दुनिया में न को ख़ौफ़ थींदो ऐं न वरी ही परेशानीअ जी ज़िंदगी गुज़ारींदा या ग़म जी ज़िंदगी गुज़ारींदा। इहा अलाह जी गारंटी आहे। अल्लज़ीन आमनू व कानू यतकून, उहे केरु आहिनि जेके ईमान आणनि था ऐं अलाह पाक जी परहेज़गारी इख़्तियार कनि था। इन्हनि माण्हुनि जो वॾो शान आहे। इहे ओलिया, अच्छा ओलिया अल्लाह जा ज़रूरी न आहे त जेको आहे सो को सफ़ा वॾो थी वञे, बल्कि हिकु आम माण्हू बि ओलिया अल्लाह थी सघे थो। हिकिड़ो पकोड़नि विकिण वारो बि ओलिया अल्लाह थी सघे थो। छाकाणि त अल्लाह माना अल्लाह सां यारी रखणु, अल्लाह जी दोस्ती करणु, अल्लाह जी ॻाल्हि ॿुधण ते अमल करणु। तंहिंजे करे इन्हनि जी फैसिलिटी आहे त जॾहिं इहे माण्हू जॾहिं खे मौत ईंदो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इज़ा हुज़िरल मोमिन, जॾहिं मौत जो वक़्तु ईंदो आहे मोमिन जो, आततु मलाइकतु रहमा, त पोइ फ़रिश्ता रहमत जा मलाइक ईंदा आहिनि। बि हरीरतन बैदा, रेशमी अछो कपिड़ो खणी ईंदा आहिनि। भई यक़ूलून, ऐं उनखे चवंदा आहिनि उख़रिजी अचु, बुत मां ॿाहिरि निकिरी अचो हे रूह, राज़ियतन मर्ज़ियन अन की इला रूह अल्लाह व रैहानिन, अलाह तोसां राज़ी आहे, तूं अलाह सां राज़ी, अचु अलाह जे तरफ़, अलाह जी तरफ़। व रबिन ग़ैर ग़ज़बान, अलाह ताला तो ते सफ़ा कावड़ियल कोन्हे को, त एॾी ख़ुशीअ में उहो रूह व तख़रुज का अतिब रीह मिस्क, ईअं निकिरी अचनि था, जल्दीअ में रूह निकिरी थो अचे जीअं कपिड़े ते ख़ुशबू हणी आहे त ख़ुशबू ईंदी आहे, देरि खां लॻंदी आहे। हा, इहे हिन मलाइकत रहमा, इहो हिकिड़ो ग्रुप आहे जेको ख़ासि अलाह जे ॿाननि ॾे ऐं पास थियण वारनि ॾे ईंदो आहे। लेकिन उन खां पोइ वरी जेको ग्रुप आहे फ़रिश्तनि जो जेके सलाम जे कनि था, माना जेके बची विया उनखे सलाम कंदा वग़ैरह, ही साॻी ॻाल्हि। टियों ग्रुप आहे फ़रिश्तनि जो जेके सख़्ती कंदा आहिनि। छो त जॾहिं बि इंसानु मरंदो आहे ऐं जॾहिं सकरात में हलियो वेंदो आहे त उनखे फ़रिश्ता नज़र अची वेंदा आहिनि।
पोइ हुनखे यकीन थी वेंदो आहे त यार हे त इस्लाम सचो हो ऐं हे त हींअर मुंहिंजो साहु कढणा आहिनि, मां त कहिड़ियूं ग़लतियूं करे आहियां। पोइ उहो रूह रेज़िस्ट थो करे, उहो मलाइक चवनि था निकिर ॿाहिरि, नथो निकिरे, बल्कि उनखे ॿाहूं थो ॿधे, रड़ियूं थो करे, चए थो मूंखे बसि 2-3 कलाक छॾियो, अधु ॾींहुं छॾियो, मां वॾी ग़लतियूं करे आहियां, परावा पैसा खाई आहियां, मां ज़ुल्म करे आहियो आहियां, मां उन्हनि खां माफ़ी वठी अचां या उनखे ॾोकड़ मोटा ॾेई छॾियां, मां कब्ज़ा कया आहिनि, उहे कब्ज़ा छॾे अचां, मूंखे हाणे पक थी वई आहे त मां अॻु में अंधो हुउसि, मां ख़्यालु न कंदो हुउसि, न क़ुर माना सां बंदि। पोइ उहे हुनखे छॾनि कोन था, उहो था चवनि त ॾिस तोखे हिकिड़ो ऑप्शन हो ज़िंदगीअ में, उहो तो पूरो कयो, हाणे तोखे वापसि नथा करे सघूं, तोखे हींअर वापसि कलाक लाइ त छा पर हिकिड़े सेकंड लाइ कोन मोटाईंदासीं। पोइ हू रड़ियूं थो करे, नथो निकिरे, पोइ मिंथू पियो थो करे, पोइ या सकरात जी लंबी हले थी। पोइ फ़रिश्तनि वटि तरीक़ो हूंदो आहे, उहो डंडा खणी था अचनि, गरम पाणी पहुचे था कुटिन्स, ऐं पोइ ज़ोरीअ हुनखे छिके कढनि था। ऐं चवे थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस में अचे थो त उहो पोइ हुनखे ईअं ई था छिके कढनि जीअं की रेशम जे कपिड़े में डिंगरी फासंदी आहे, पोइ छिके कढबी आहे। अलाह ताला फरमाए थो उन्हनि जे लाइ लहम बुशरा फिल हयात दुनिया व फिल आख़िरत, इहे जेके माण्हू आहिनि नेक माण्हू, इन्हनि खे हिन दुनिया में ई अहसासु ख़ुशख़बरी मिली थी वञे आख़िरत जी जन्नत जी, ऐं आख़िरत में बि उन्हनि खे थिए थो जेके नेक माण्हू आहिनि उहे खिलंदे खिलंदे गुज़ारे वेंदा आहिनि। बल्कि किन नेक माण्हुनि खे मौत जे टाइम ते इशारा मिली वेंदा आहिनि, मां तव्हांखे 2-3 दफ़ा ॿुधाई आहे कंहिं बुज़ुर्ग जी ॻाल्हि, ला तब्दील कलमातिल्लाह, अलाह जा जेके फ़ैसिला आहिनि उहे चेंज कोन थींदा, न रड़ियूं करण सां, न ॿाहुनि ॿधण सां, न पेरे पवण सां। ज़ालिकुल फौज़ुल अज़ीम, ऐं जेके कामयाबु थिया उन्हनि जे लाइ अलाह चए थो छा तव्हां कामयाबी कई आहे, तव्हां पास थी आया हो, छा ज़बरदस्त तव्हां कमु करे आहियो। अल्लाह वलियुल लज़ीन आमनू, अलाह दोस्त थी थो वञे उन्हनि लाइ जेके दीन ते हलनि था, क़ुर खे माना सां पढ़नि था। युख़्रिजु मिन ज़ुल्माति इला नूर, ऐं उहो ई हिननि खे ऊंदहि मां अलाह पाक यारीअ जे करे, अलाह सां दोस्तीअ जे करे अलाह उनखे गुमराही मां कढी नूर में आणे थो। ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ प्रोग्राम जारी रखूं था। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में भलीकार। ॻाल्हि हले पई त हिन दुनिया में औलिया अल्लाह बि आहिनि ऐं औलिया शैतान बि आहिनि, ऐं औलिया शैतान बि जेको आहे सो असल में औलिया अल्लाह जो कूड़ो रूप धारे, ॾाढ़ी रखराए, चमचा विहारे, कपिड़ा वॾा पाए, जुबा पाए, मथे ते पटका पाए, ऐं ईअं बिहेव कंदा आहिनि ॼण ई असांखे अलाह ॾे सॾनि था। हालांकि उन जा मक़सदु हूंदो आहे पैसा कमाइणु, चंदा वठणु ऐं माण्हुनि खे गुमराह करणु, ऐं अलाह खां छॾे हिननि खे क़ब्रुनि जे तरफ़ मुतवजह करणु। जॾहिं की अलाह जा सभु वलियुनि जो शान एॾो ऊचो आहे जो हिन वक़्तु बि अलाह जा सभु वली जन्नत में वेठा आहिनि। हिन क़ब्र में जेको आहे सो उनजो रूह आहे ई कोन, उहे सभु उनजो शान आहे, औलिया अल्लाह जो शान आहे त हिन वक़्तु मरण साण उहे जन्नत में पहुची था वञनि। हा, हे जिस्म कोन अथनि, लेकिन उन्हनि खे अछनि पखियुनि में या सावनि पखियुनि में उनजो रूह विधो वञे थो, पर हू पाण खे उते मुकमल सम्झनि था, खाइनि था, पीअनि था, घुमनि था, कचरियूं कनि था, ऐं पोइ जॾहिं क़यामत थींदी पोइ हिननि जो जेको जिस्म आहे हिते जेको ॻरी वियो आहे उहो ठहंदो, क़ब्र फाटंदी, पोइ इहो रूह वापसि हिन में मोटंदो, पोइ उथी कढी ईंदा ॿाहिरि, पोइ ईंदा ॿाहिरि निकिरी। लेकिन जेके अलाह जे वलियुनि जा दुश्मन आहिनि न, उहे रुॻो ॾोकण खां अचनि, न साईं त दर ते पियो आहे, हिते सिम में पियो आहे, पंहिंजो हुन में कलर में अंदरि पियो आहे, ख़ुदा जो ॾोह कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ग़ैब जी ख़बर ॾिनी आहे त अलाह जा वली मरण साण उनखे जन्नत में पहुचाए थो। इन ते मां केतिरा तव्हांखे लेक्चर ॾिना। हा, हाणे जेके अलाह जा वली थियनि था न दुनिया में, उहे बि निहायत ज़हीन इंसाननि जा आहिनि, सुठनि ख़ानदाननि जा मां अलाह जा वली थियनि था, ऐं यानी इहे 7 क़िस्म जेके क़ुर में आयो आहे न, उन्हनि मां अलाह जो वली थिए थो। उहे वरी अवाम नास जी तरबियत कनि था सची। तंहिंजे करे औलिया सुठा इंसान वलीउल्लाह न थी सघंदा जेसिताईं क़ुर मां न गुज़रंदा। हिन क़ुर शरीफ़ खे जेसिताईं हिनखे न पढ़ंदा, अलाह जी पूरी ॻाल्हि पंहिंजी ॿोलीअ में न, अॼु अरब आहिनि त अरबी में पढ़ंदा, जे चीनी आहिनि त चीनीअ में पढ़ंदा, अंग्रेज़ आहिनि त अंग्रेज़ीअ में ॿुधंदा अलाह खे, सिंधी आहिनि त सिंधीअ में ॿुधंदा अलाह खे। जॾहिं ॿुधंदा
त अलाह ताला हिननि जे ज़हानत जे करे, हिननि जे अकुल जे करे, हिन जे सुठे ख़ानदान जे करे इन खे क़ुर जल्दी कैप्चर करे वठंदो ऐं इहे शींहं थी वेंदा। हिन मुआशिरे में तब्दीली आणण वारा शींहं ज़ुल्म खे ख़तमु कंदा, रुश्वतूं ख़तमु कराईंदा। इहे छा कंदा? इहे जॾहिं क़ुर शरीफ़ पढ़ंदा त थी वेंदा उलिल अलबाब। असां त हिनखे चऊं था शींहं, पर असल में अरबीअ में उलिल अलबाब। इहे छा कंदा? सूरह निसा आयत नंबर 5 में ज़ुल्म खे मिटाईंदा ऐं मज़लूम जी मदद कंदा। ज़ुल्म न करणु ॾींदा, मज़लूम जी मदद कंदा। ॿियो, माल ऐं जान सां जिहाद कंदा जेकॾहिं शिरक थो मुल्क में हले या काफ़र अटैक कनि था। ऐं ॿियो, काफ़र ऐं मुनाफ़िक़नि सां जिहाद कंदा, काफ़रनि सां ॿियो मुनाफ़िक़नि सां जिहाद कंदा। इहे आहिनि शींहं, ख़ुदा जा शींहं, ऐं इहे जन्नत में वेंदा। इहे उल्व अलाह ताला फरमाए थो, इन्नमा वलियकुमुल्लाह व रसूलहु वल्लज़ीन आमनू। चए थो त तव्हांजो यार दोस्त अलाह ऐं अलाह जो रसूल आहे, ऐं जेके ईमान वारा बि केरु आहिनि? उहे अल्लज़ीन युकीमून सलाह, जेके निमाज़ खे क़ाइमु कनि था, पाण बि पढ़नि था, ॿियनि खे बि पढ़ाइनि था। यूतून ज़कात, ऐं हथें खीसे मां ख़र्च था कनि। वहुम राकिऊन, ऐं अलाह जी इबादत करे निमाज़ूं पढ़नि था। यानी वलीउल्लाह ज़कात ॾींदो ऐं पंहिंजो औलिया उल्लाह ज़कात ॾींदो, छो त हुनजो को धंधो हूंदो। ऐं औलिया शैतान धंधो को कोन कंदो, ठगी करे माण्हुनि खां पियो ॾोकड़ घुरंदो, कॾहिं 12 जे नाले ते, 13 जे नाले ते, फलाणी राति फलाणे जे नाले ते, सुभाणे हीअ था मल्हायूं, फलाणे जो ॾियारी था मल्हायूं, इन करे ॾोकड़ गॾु कंदो ऐं अमीर थींदो वेंदो। पहिरीं तव्हां ॾिसंदव त पहिरीं हिते केतिरा मिसाल आहिनि, उहो पान जी मांडड़ीअ ते वेठो हूंदो, हाणे से आसे आसे करे अरबपति या मर्सिडीज़ में घुमनि था, छाकाणि त उहो ओलिया था पाण खे चवाइनि। ऐं अलाह फरमाए थो, वमई यतवल्लाह, जेको अलाह सां दोस्ती रखंदो, व रसूल, अलाह जे रसूल सां माण्हू जो चवणु मञींदो, वल्लज़ीन आमनू, ईमान वारनि सां गॾु हलंदो, फ़इन हिज़्बल्लाह हुमुल ग़ालिबून, उहो कंहिंखां बि न डिॼनि, इहे मुल्क में तब्दीली आणे वेंदा ऐं उहे ग़ालिब थींदा। मौज़ू हले पियो ओलिया अल्लाह व ओलिया शैतान। ॿई अखर क़ुर में आया आहिनि। ओलिया शैतान बि क़ुर जो लफ़्ज़ आहे ऐं ओलिया अल्लाह बि क़ुर जो रसो आहे। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो त इहे शैतान आहिनि जेके इन्हनि खे अची भड़काईंदा। पहिरीं त शैतान हर कंहिं कोन थो अचे, ॿियनि खे विसो कंदा, पर ॾिसंदो त इंटेलिजेंट आहे, सुठे ख़ानदान जो आहे। छो जेकॾहिं ख़ानदान सुठो अथसि त उन जो त पीर थियण में देरी कान लॻंदी, ठीकु आहे न। पर हाणे जेकॾहिं मूं जहिड़ो को लाखो साखो हूंदो त उहो यकदमि उनखे माण्हू मञींदा ई कोन, चवंदा सुञाणूं था। पर जेकॾहिं वॾी ज़ात वारो हूंदो, उहो अहिड़ियूं शैतान सां मिली माण्हुनि खे ॻाल्हियूं कंदो, चवंदा वॾो पहुतल आहे। त अलाह ताला चए थो इहो शैतान आहे जेको अची तव्हांखे गुमराह थो करे। तंहिंजे करे फ़ैज़ा क़राअतल क़ुर, हीउ क़ुर पाक जॾहिं तव्हां पढ़ो, फ़स्तइज़ बिल्लाहि मिन शैतानिर रजीम, त ओॾी महिल चवंदा कयो अऊज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम। इहा हिकिड़ी दवा आहे, इहा वैक्सीन आहे। क़ुर पढ़ण खां अॻु में जॾहिं चवंदो बिस्मिल्लाह रहमान रहीम अऊज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम, त शैतान खे परते थी वेंदो, ॼण का वैक्सीन लॻी वेंदसि। इन्नहु लैस लहू सुल्तानुन अलल लज़ीन आमनू। चए थो शैतान खे ठुप पावर कोन हलंदो, जेके ईमान वारा आहिनि, उहा अलाह रब यतवकलू, ऐं अलाह ते तवकल कनि। तंहिंजे करे अलाह फरमाए थो, वला तकूनू कल्लज़ीन कालू समेना वहुम ला यसमऊन। चए थो उन्हनि जहिड़ा न थियो जो तव्हांखे जेकॾहिं केरु क़ुर पढ़ी थो ॿुधाए त चओ था असां ॿुधो, पर चए थो वहुम ला यसमऊन, पर हुनजो ॿुधणु बेकार आहे, छो त ॿुधनि सम्झनि ई कोन था अलाह छा थो चए। तंहिंजे करे ज़रूरी आहे त अलाह खे ॿुधूं। जेकॾहिं सिंधीअ में क़ुर जी माना आहे त इहो बि अलाह जी ॻाल्हि आहे। असां सिंधी आहियूं त असां सिंधीअ में ॿुधंदासीं त अलाह छा थो चवे। बंगाली बांग्लादेशीअ में ॿुधंदा, चाइनीज़ ॿुधंदा, अरबीअ में सिधो क़ुर ॿुधंदा, की माना जी ज़रूरत ई ट्रांसलेशन जी कान्हे। त असांजो क़ुर त उहो आहे जेको असांखे ख़बर पवे त अलाह छा थो चए। तंहिंजे करे अलाह थो चए त के ईअं न चओ जो चओ था ॿुधोसीं पर तव्हां ॿुधो ई कोन, माना तव्हां सम्झो ई कोन त तव्हां छा ॿुधो आहे। ऐं अलाह फर किताबुन अंज़लनाहु इलैका मुबारकुन, चए थो हीउ क़ुर शरीफ़ तव्हां ॾिसो नाज़िल कया जंहिंमें बरकत आहे। माना अलाह जी सॼी बरकत पहिरीं हिन में थी लहे, वरी हिन खे सम्झी पढ़ण सां असां ॾे थी अचे घरनि में। चए थो किताबुन अंज़लनाहु इलैका मुबारकुन लियदब्बरू आयातिही, त हिन क़ुर जी आयतुनि खे सम्झी पढ़ो त अलाह छा थो चए, माना पंहिंजी ॿोलीअ में सम्झो। वरी त ज़कर उलिल अलबाब, ऐं पोइ हिन मां फ़ाइदो हासिलु उहे कंदा जेके अकुल वारा हूंदा, 7 क़िस्म ॿुधाया अथऊं, सम्झ वारा हूंदा, तवजो कंदा। उन खां पोइ अलाह फरमाए थो कि निभागा केरु आहिनि, वल्लज़ीन इज़ा ज़ुकिरू बि आयात रब्बिहिम,
उन्हनि खां वधीक निभागो केरु आहे जंहिंखे क़ुर पढ़ी ॿुधाइजे लम यखरू अलैया सुम उमियाना त उन जे मथां ॿोड़ा ऐं गूंगा थी था किरनि। हाणे जेकॾहिं मां हीउ क़ुर शरीफ़ विचां पढ़ां थो, मिसाल तौरु विचां थो खोलियां, वला तदो मा अलाह इलाहन आख़िर। हाणे ॾिसो न, विचां कढियो त मूं वटि अरबी क़ुर चए थो अलाह सां गॾु ॿिए कंहिंखे बि न सॾियो। वला तद माना न पुकारियो, मा अलाह अलाह सां गॾु इलाहन आख़िर कंहिं बि हस्तीअ खे। ला इलाह इलाहू सभु पावर हुन अकेले जे हथ में आहिनि। कुल शयुनि हालिकुन अलाह चए थो हर शइ हिन दुनिया में हलाक थी वेंदी, पीर मीर सभु हलाक थी वेंदा, इला वजहू सिर्फ़ु अलाह जो ज़ात हलाक न थींदी। लहुल हुकुम ऐं सभु पावर अलाह पंहिंजे हथ में रखिया आहिनि। उहो नंढड़ी कील खां वठी सुई धागे खां वठी वेंदे तव्हांजी हर ज़रूरत जा पावर अलाह वटि आहिनि। व इलाही तुरजऊन ऐं तव्हांखे अलाह ॾेई मोटी अचिणो आहे। हाणे मां माना कई न, हाणे जॾहिं माना कयमि त तव्हांखे ख़बर पई, पर जे मां इन अरबी पढ़ी वञा हा त पोइ हीअ आद अचे थी। वल्लज़ीन इज़ा ज़ुकिरू बि आयात रब्बिहिम जॾहिं बि कंहिंखे क़ुर जी आयत पढ़ी ॿुधाइजे थी, लम यखरू अलैहा नथा किरण जे मथां सुम उमियान ॿोड़ा ऐं अंधा। हाणे ॾिसो न, मां हीअ माना कोन थो कयां। वहील बैनहुम बैन मा यशतहून कमा फुइल बि अशियाहिम मिन क़बिल इन्नहुम कानू शक्किम मुरीब। हाणे मां त पढ़ी वियुसि। हाणे तव्हां जॾहिं न सम्झो त माना हाणे तव्हां इन जे मामले में हींअर ॿोड़ा हो ऐं अंधा हो। तंहिंजे करे चए थो त मुंहिंजा मोमिन ऐं जेके औलिया उल्लाह थींदा आहिनि उहे हिन क़ुर ते अंधा ऐं ॿोड़ा थी कोन था कुरनि। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो वन आरदन ज़िक्री, चए थो जेको हिन क़ुर खे छॾे ॾींदो पोइ इन जी सज़ाऊं शुरू थी वेंदियूं। नंबर 1 इन लहू मईशतन ज़नका, पहिरीं त इन जी मईशत मां तंग करे छॾींदुसि। मईशत जो मतिलबु आहे त ॾिसो मईशत छाखे चइबी आहे। मुंहिंजी मईशत आहे जेको आउं खाई हज़म थो कयां, जेके कपिड़ा पाए चोड़ींदुसि, ऐं मुंहिंजी मईशत आहे जेका मां नेक कम कया या अलाह जे रस्ते में ख़र्चु कयुमि उहा मूंखे अलाह साईं क़यामत में ॾींदो। इहा मुंहिंजो बैंक बैलेंस उते थो जमा थिए, हितां वारो ख़तमु थी वियो। त इहे 3 शयूं आहिनि मुंहिंजी मईशत। त रब चए थो जेको हिन खे छॾे ॾींदो फ इन लहू मईशतन ज़नका, त इन जी इहा मईशत मां तंग करे छॾींदुसि। माना अहिड़ी बीमारी जो खाई कोन सघंदव। उन खां पोइ जेको आहे इहा मईशत आहे। पोइ न शरू यौमल क़यामत आमा, ऐं चए थो त असां हुनखे क़यामत ॾींहुं क़बर मां अंधो करे उथारिया। हाणे जो उथंदो क़यामत में जो, हाणे ॾिसो न हिन वक़्तु त क़बर में रुॻो हॾा पिया आहिनि, सेब ॻरी विया आहिनि, के पीस बचिया आहिनि, के पीस कोन्हनि के, लेकिन जॾहिं ऐं रूह सभु अलाह वटि आहिनि। नेकनि जा रूह जन्नत में आहिनि ऐं काफ़रनि जा रूह कारनि पखियुनि में हुनखे जहन्नम में घुमाए फिराए थो वञे। लेकिन जॾहिं सूर फूक बि त पहिरीं जिस्म ठहंदो, पोइ वरी उहो रूह पोइ वरी क़बर फाटंदी, पोइ रूह ईंदो। लेकिन जेको जिस्म ठहंदो उहो हीउ न आहे। हिन जिस्म जी का बि हॾी इस्तेमालु कान थींदी, का बि न आङुरियुनि जी हॾी बि इस्तेमालु कान थींदी, पर उहो जिस्म तब्दील थी वेंदो ऐं उनजो क़दु 150 खां 200 फुट थींदो। उहो क़दु जेको आदम अलैहिस्सलाम जो आहे, उहो क़दु जेको जहन्नम ऐं जन्नत में इहे क़द हूंदा। हीअ हॾा बि कमु कोन ईंदा, लेकिन ठहंदो मुकमल इंसानु। ओड़ो ई इंसानु हता के फिंगर प्रिंट बि अलाह साईं ठाहे छॾींदो। त जॾहिं क़बर मां उथंदो त उनखे जेको हिन मामले में ॿुधे ई कोन थो त अलाह छा थो चए, अंधो आहे, त पोइ उन खे क़बर मां उथण ई महिल अखियूं ख़तमु करे छॾींदुसि। अखियूं जो ख़तमु थींदसि त उथी ईंदो, हीअं हथड़ा हणंदो। ॿिया जेके भरिसां क़बरुनि मां निकिता हूंदा आवाज़ ॿुधंदो, पुछंदो त बाबा तव्हां अंधा आहियो छा? चऊं न साईं असां त ॾिसूं था अची। पोइ मां त सॼो हूंदो हुउसि न, हे कीअं हिननि ग़लती कया जे मूंखे अंधो कयो अथनि। मथे हथु खणंदो, काल चवंदो रबी, ए मुंहिंजा रब साईं, लिम हशरतनी आमा, तो मूंखे अंधो छो करे उथारियो आहे? कद कुंतु बसीरा, अलाह साईं मां ॾिसंदो हुउसि, मुंहिंजियूं अखियूं सही हुयूं, माना हे जंहिं बि मूंखे ठाहियो आहे उन में का ग़लती कई आहे। त जवाबु ईंदो काल कज़ालिक आततक आयातुना, हाय हाय, चए थो तोखे असां पंहिंजो आयतूं मोकिलियूं। या ॿियनि लफ़्ज़नि में आऊं तोसां ॻाल्हाइणु पिए चाहियो, मां तोसां गुफ़्तगू करणु पिए चाही, पर न सही त हा त तो इन खे छॾे ॾिनो। माना तूं अंधो थी वएं हिन जे बारे में ऐं ॿोड़ो, छो त जेसि ताईं तव्हांखे ख़बर नथी पवे त अलाह छा थो चए त माना तव्हां ॿोड़ाओ। त अलाह चए थो कज़ालिकल यौम तुनसा, तंहिंजे करे इहा सज़ा तौरु जीअं तो मूंखे छॾे ॾिनो दुनिया में अंधो ऐं ॿोड़ो ऐं गूंगो थी पिए, मुंहिंजी ॻाल्हि न ॿुधई त मां छा थो चवणु चाहियां।
कज़ालिकल यौम तुनसा, तंहिं करे अॼु तोखे इन गुनाह में तोखे विसारियो वियो आहे, तंहिंजे करे तोखे अंधो कयो अथऊं। ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में भलीकार। असां ज़िक्र पे कयो मौज़ू थो हले औलियाउल्लाह ऐं औलियाउ शैतान। इहे ॿई टर्म क़ुर में आहिनि। तंहिंजे करे जॾहिं कंहिंसां शैतान जे हथु चढ़ी थो वञे, लालच जे करे ॾोकड़ कमाइण लाइ माण्हुनि खे गुमराह करे उनखां ॾोकड़ कढण जे लाइ पोइ वॾा वॾा पटका पोइ रूप इख़्तियार कंदो औलियाउल्लाह जो, पर बेसिकली अंदरूनी तरह औलियाउ शैतान आहे। इहा ॻाल्हि था असां कयूं। लेकिन औलियाउल्लाह जेके अलाह जा मोमिन आहिनि उनजी निशानी आहे। तव्हांखे मूं हींअर अॻाड़ो पे ॾसियो त क़यामत ॾींहुं इन्हनि खे अंधो करे उथंदो जेको अलाह जे क़ुर जे बारे में अंधो थी वेठो, या जे पढ़ंदो त ईअं अरबी पढ़ी वेंदो, हा माना अचे थी तोखे त वाह वाह अल्हम्दुलिल्लाह, पर तोखे ख़बर न आहे त मां छा थो पढ़ां, त पोइ इहो गुनाह आहे। ऐं अलाह ताला चए थो त जेको मोमिन आहे न उनजी हिकिड़ी निशानी चए थो इन्नमल मोमिनून लज़ीन, हक़ीक़ी मोमिन उहा इज़ा ज़ुकिर अल्लाह, जॾहिं हुनखे क़ुर पढ़ी ॿुधाइबो, वजलत क़ुलूबुहुम, त हुनजे दिलनि में रिएक्शन थींदो, ख़ौफ़ थींदो, ख़ुशी थींदी, सम्झ ईंदी, हुनजी दिलि बाक़ाइदे जी रिएक्शन कंदी। वइज़ा तुलियत अलैहिम आयातुहू, पोइ जीअं जीअं ई क़ुर पढ़ंदासीं हिनखे या हू पाण पढ़ंदो ऐं सम्झंदो वेंदो, ज़ादतुम ईमाना, त हुनजो ईमान वधंदो वेंदो। वला रब्बिहिम यतवक्कलून, ऐं ईमान एॾो वधी वेंदुसि जो चवंदो सभु अलाह जे हथ में आहे, तवक्कल अलाह ते, महिनत कंदो, असबाब इख़्तियार कंदो, पर रिज़ल्ट जी हिनखे परवाह ई कान्हे का, चवंदो तवक्कल अलाह ते। ऐं पोइ छा कंदो, अल्लज़ीन युक़ीमून सलात, निमाज़ क़ाइमु कंदो, पोइ मिमा रज़क़नाहुम युनफ़िकून, पंहिंजे हलाल जी कमाईअ मां अलाह जे रस्ते में ख़र्चु कंदो, ग़रीबनि खे ॾींदो, इलाजु कराईंदो, दवाऊं माण्हुनि खे वठी ॾींदो, ॿार जेके नथा पढ़ी सघनि उनखे ड्रेसूं वठी ॾींदो, साइकिलूं ॿारनि खे वठी ॾींदो। मुंहिंजे ॻोठ खां स्कूल परे आहे। ऐं हाणे मूंखे पंहिंजी त ॻाल्हि न करणु खपे, पर मां अर्ज़ु कयां थो त मां हिन क़ुर मां मुतासिर थी ॿिनि ॻोठनि खे रिक्शा वठी ॾिना अथमि, ऐं उन्हनि मां ई हिकिड़े छोकिरे खे हलाइण जी तरबियत ॾिनी अथमि। इहे ॿई छोकिरा, हिकिड़ो 6 में थो पढ़े, ॿी 5 में थो पढ़े, उन ॿार छोकिरियूं न्याणियूं ॿ चकर करे स्कूल परतिया उते पहुचाए थो, पाण बि पढ़े थो ऐं कमु बि करे थो। इहो आहे न त मिमा रज़क़नाहुम युनफ़िकून, ऐं अलाह जेको हिनखे रिज़क़ ॾिनो उन मां ख़र्चु कनि था, उलाइका हुमुल मोमिनून हक़ा, त इहे हक़ीक़ी मोमिन आहिनि। मां पंहिंजी ॻाल्हि कोन थो कयां, मां त हिकिड़ो तव्हांखे इन लाइ ॾसियो त इहो बि थी सघे थो। लहुम दर्जातुन इंद रब्बिहिम, अलाह वटि इन्हनि माण्हुनि जी वॾी रेस्पेक्ट आहे, अलाह वटि इन्हनि माण्हुनि जा वॾा दर्जा आहिनि, पोइ मग़फ़िरतूं, ऐं इन्हीअ जे करे अलाह हिन सां छॾ छूट कंदो। व रिज़क़ुन करीम, ऐं हुनखे हिन दुनिया में बि करीम रिज़क़ ॾींदो, हलाल रिज़क़ ॾींदो, ऐं आख़िरत में बि। लेकिन जेके औलिया शैतान आहिनि न, इहे बि इंटेलिजेंट माण्हू 7 क़िस्मनि मां, लेकिन इहे शैतान जे हथु चढ़ी विया ऐं थी विया शैतान। त अलाह ताला इन जे बारे में फ़र्क़ु, इन्नमा सुल्तानहू अलल्लज़ीन यतवल्लौनहू, इन शैतान उन्हनि खे थो फासाए जेके इन जे दोस्तीअ मां ख़ुशि आहिनि। छो त इन सां माण्हुनि खे ठगी कंदा, औलियाउल्लाह जी शिकिल इख़्तियार कंदा, अंदर में कारा हूंदा, चंदा वठंदा माण्हुनि खां, चंदा वठंदा, पोइ वरी पेजारो वठंदा, गाॾियूं वठंदा। हालांकि तव्हां पंहिंजो छोलनि जो दुकानु लॻायो, पंहिंजो धंधो कयो, यानी तव्हां जेको सो दीन जे कमनि मां खाओ था। कंहिं साहबा इहे साहबा रज़ी अलाह ताला ईअं कयनि। हज़रत उमर रज़ी अलाह ताला खे हिकिड़ो वॻो मिलियो त उन ते वरी पंहिंजे पुट खां वठी डिघो कंदसि, त अचे माण्हू चयुसि त तव्हां ॿ कीअं तव्हां शयूं तोखे मिलियूं आहिनि। त ॻाल्हि आहे त अलाह फरमाए थो त इहो शैतान जी इहा उन खे शैतान रुकरूट करे कूड़ो पीर ठाहींदो, अलज़ीन यतवल्लौनहू, जंहिंजी गर्ज़ हूंदी त असां बि कूड़ा पीर थियूं, हे फलाणो काए थो त असां माण्हुनि खे गुमराह कयूं। वल्लज़ीन हुम बिही मुशरिकून, ऐं पोइ उन जे बदिले में शैतान हिन खे चवंदो त शिरक करायो, माण्हुनि खे शिरक करायो। पोइ हुम बिही मुशरिकून जो त आहे त हुन सां शिरक था कनि, लेकिन असल में हुनखे चवंदो माण्हुनि जा कूड़ा किसा ॿुधायो, जेके मरी विया आहिनि उन जूं करामतूं ॿुधायो, त जीअं माण्हू जेके सम्झनि त बसि अॼु बि जेवरा वेठा आहिनि, अॼु बि असांजा
ॿुढड़े जा ॿेड़ा तारींदा, इहे शैतान हुननि खे सेखारे थो, छो त न त अदरवाइज़ शैतान हाणे हुनखे मज़ा थो कराए। हाणे हुन वटि पेजारो आहे, गाॾियूं आहिनि, माल अथनि, पैसा अथनि, माण्हुनि खां अञा बि कढनि पिए था, त शैतान मुफ़्त में त कोन कराईंदो। हाणे इन्हनि खे चवंदो त तव्हां हाणे मशहूरु थियो, हाणे माण्हुनि खे शिरक करायो माण्हू। वमई यतखिज़ शैतान वलियन मिन दूनिल्लाह, अलाह वारंग थो ॾिए त जेको शैतान सां यारी रखंदो ऐं उन्हीअ जे ज़ोर ते को वली थींदो, अलाह खे छॾे, फ़क़ति ख़सिर ख़ुसरान मुबीना, इहे त वॾे में वॾे नुक़सान में हला विया। ऐं वरी शैतान छा आहे, इनमा ज़ालिकुम शैतान युख़विफ़ ओलियाहु, इहो शैतान वरी छा कंदो आहे, जो तव्हांजे दिलनि में इन्हनि कूड़नि पीरनि जो ख़ौफ़ विझंदो, यार पिटनि हणनि हुआ, यार हे वॾे ख़ानदान जा आहिनि, इहो शैतान थो दिलि में विझे त तव्हां हुननि खां डिॼो, न त तव्हांखे पिटनि हणनि। फला तख़ाफ़ूहुम, अलाह चए थो ख़बरदार असली इन्हनि खां न डिॼो। व ख़ाफ़ूनी, तव्हां मूंखां डिॼो, मुंहिंजी परहेज़गारी इख़्तियार कयो। इन कुंतुम मोमिनीन, जे तव्हां सचा ईमान वारा आहियो, त हिन जे चवण ते कंहिंखां डिॼो न। छा कंदा तव्हांखे? बाक़ी इन्ना जअलना शयातीन औलिया लिल्लज़ीन ला युमिनून, शैतान त यारी रखंदो उन्हनि सां जेके ईमान नथा आणनि। ऐं कीहा ईमान न जूं शयूं कहिड़ियूं? इज़ा फ़अलू फ़ाहिशतन कालू वजदना अलैहि आबाना, मिसाल को बुराई जो कमु आहे, क़बरुनि खे पूॼणु आहे, मोलनि खां घुरण आहे, या अहिड़े क़िस्म जी तावीज़ ॿधणु, फलां करणु, इहे फ़ाहिशे जा कमु कंदा। पुछिबो साईं इहो छो था कयो? चवंदा वजदना अलैहि आबाना, बाबा असांजे वॾनि खां इहो आहे, असां वॾनि खां ॿुधो फलाणो बुज़ुर्ग पियो करे, हीअं पियो करे। ऐं वल्लाह अमर न बिया, ज़ाहिर आहे त जॾहिं असांजे वॾनि इहो कमु कयो त अलाह चयो हूंदो न ईअं। कुल त इन्हनि खे जवाबु ॾियो, इन अलाह ला यामुर बिल फ़हशा, इहो फ़हाशे जो कमु जो रब खे छॾे, जेको तव्हांजे साह जे रग खां वेझो आहे, वेझे खे छॾे तव्हां अहिड़नि खां घुरो था जेके जन्नत में वेठा आहिनि। जे सचा वली हूंदा त जन्नत में हुननि जा रूह, हिते क़बर में त कंहिंजो रूह आहे ई कोन। हे त अलाह जे वलियुनि जी इहा बेइज़ती था कनि ॾोकड़नि जे चकर में, त साईं सुतो पियो आहे, सिम में पियो आहे, क़बर में पियो आहे। हालांकि अलाह जे वलियुनि जो शान एॾो वॾो आहे जो उहे हिन वक़्तु बि जन्नत में वेठा आहिनि। क़ुर ईअं थो चए, हदीस ईअं थी चए। चयईं त इहो बुराईअ जो हुकुम, कुल इन अलाह ला यामुर बिल फ़हशा, तूं वॾनि ते थो हणी, अहिड़ो बुराईअ जो कमु अलाह साईं कॾहिं बि कोन चवंदो। अतक़ूलून अलल्लाहि मा ला तालमून, माना तव्हां अलाह ते ॻाल्हि ठोकियो था जंहिंजी तव्हांखे ख़बर ई कान्हे का। फ़रीक़न हदा व फ़रीक़न हक़ अलैहिमुज़ दलाला, त हिकिड़ो ग्रुप जेको हिदायत आहे, हिकिड़ो फ़रीक़ जेको आहे सो गुमराह थी वियो। केरु आहिनि उहे गुमराह वारा? इन्नहुम मुत्तख़ज़ू शयातीन औलिया मिन दूनिल्लाह, इहो ग्रुप हुआ जेको शैतान जो यार थी वियो आहे अलाह खे छॾे। पर वह यहसबून अन्नहुम मुहतदून, पर शैतान हुननि खे अहिड़ी पटी पढ़ाई आहे जो चवनि था त हिदायत याफ़्ता त असां, छो त अचे जिन हुन सां ॻाल्हाइनि था। जिन त ॻाल्हाए सघंदा न, जे कन जिन चवंदुसि साईं मां मथां आयो आहियां, मां फ़रिश्ते थो ॻाल्हायां, वाह जो तोखे जन्नत में तुंहिंजा घर ठाहिया पिया आहिनि, ॾाढो तोखे मज़ा ईंदा, बसि कम खे दॿे रख। वह सब अन मुहतून, यानी हुननि खे इहो फील कराईंदा त तव्हां हिदायत याफ़्ता हो। तंहिंजे करे तव्हां पहिरियों त कमु कयो त शैतान तव्हां ते विसविसो न करे, तंहिं लाइ पहिरियों शर्त आहे वला ताकुलू मिमा लम युज़किस्मुल्लाह अलैहि, माना जॾहिं बि खाओ त पहिरीं चओ औज़ु बिल्लाहि मिन शैतानी बिस्मिल्लाहि रहमानि रहीम, या ज़बह करणु वक़्तु इन्नहू लफ़िस्क़, इहा पलीती आहे जेकॾहिं तव्हां बिस्मिल्लाह रहमान रहीम ऐं औज़ु बिल्लाहि मिन शैतान मानी खाइण खां अॻु में न कंदो, या ज़बह करण खां अॻु में न कंदो। इन शयातीन, छो त शैतान जेके आहिनि लयूहून इला ओलियाहुम, पंहिंजी दोस्त ठाहिण जे लाइ, पंहिंजो वली शैतान ठाहिण लाइ हुन सां कन में अचे ॻाल्हाईंदा आहिनि, ऐं तव्हां सां ॻाल्हाईंदा लियुजादिलुकुम, ऐं तव्हांखे पाइंटूं ॾींदा त जीअं तव्हां मोमिननि सां विढ़ो, हुन सां बहस कयो, तव्हां ग़लति आहियो, तव्हांजी हदीस आहे, इहे सभु जेके चकर कनि था इहे शैतान हुनखे सेखारे थो। इन अतअतुमुहुम, पर जे तव्हां इन शैतान जे वलियुनि जी ॻाल्हि में अची वेंदव, इन कुमल मुशरिकून, त उन्हनि जो टारगेट आहे तव्हांखे शिरक में कनि, तंहिं करे तव्हां शिरक में हलिया वेंदव। हीअ हदीस शरीफ़ आहे जेको टाइम मां तर्जुमो थो कयां, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अदी बिन हातिम रज़ी अल्लाह अन्हु रसूल जे ख़िदमत में हाज़िर थियो, ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेको आहे सो सूरे बरा जी ही आयत पढ़ी ॿुधाई। कहिड़ी ॿुधाई? त इत्तख़ज़ू अहबारहुम व रुहबानहुम अरबाबिन दूनिल्लाह, याने उन्हनि पंहिंजे आलमनि ऐं दरवेशनि खे अलाह खां सवाइ ख़ुदा ठाहे छॾियो आहे। सूरत नूर। पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहे माण्हू इन शैतानी ओलिया जी इबादत कोन कंदा आहिनि, उहे सजदा उनखे कोन था कनि, लेकिन उहे
उन्हनि खां का शइ चवंदा त हीअ हलाल आहे त हलाल सम्झंदा ऐं चवंदा हीअ हराम आहे त उनखे हराम सम्झंदा। इहो न ॾिसंदा त क़ुर में कहिड़ी शइ हलाल आहे कहिड़ी शइ हराम आहे। पछाड़ी में चवंदा कॾहिं कॾहिं चुस्की हणी छॾियो, का ॻाल्हि न आहे, असां अलाह जा मुतल बुज़ुर्ग आहियूं मिड़ेई करण लाइ त जीअं असांखे नशो थियो त असीं अलाह जी इबादत वधीक इहे हणंदा। तंहिंजे करे रब फरमाए थो अक्सरियत अहिड़ा माण्हू आहिनि हिन दुनिया में, इन तुते अक्सर मनफ़िल अर्द, छो त अक्सरियत गुमराह हुआ। चए थो जे तव्हां अक्सरियत जे पोयां हलंदव युज़िलूक अन सबीलिल्लाह, इहे तव्हांखे अलाह जे रास्ते खां गुमराह करे छॾींदा। ईअं यतबियून ज़न, इहे न क़ुर पढ़नि न इहे हदीस पढ़नि, इहे ॿुधलनि ॻाल्हियुनि ते हलनि था जेके हिननि खे ओलिया शैतान ॿुधाइनि था न मजलिसनि में। कूड़ियूं कूड़ियूं फलाणो बुज़ुर्ग हो बसि हवा में पियो उॾामे, वरी हिकिड़ो बुज़ुर्ग हो उनजो मुरीद इहो क़बर में आयसि फ़रिश्ता सां हिसाब किताब करणु त बसि उहो बुज़ुर्ग क़बर में अंदरि लही पियो। फ़रिश्ते खे चई अहिड़ा ठोकींदोसां तव्हां कीअं हिन खां पुछणु आयोसि। सो फ़रिश्ते वरी अलाह खे वञी दाह ॾिनऊं, साईं असांखे धक पियो वणे, चई चङो थियो बची वञे त लतूं वणे। यानी मां हिकिड़ो मिसाल थो कयां, अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा माण्हुनि खे। त चए थो त जेके आहिनि इहे अक्सरियत हिकिड़ा त शैतान जा ओलिया वधीक आहिनि, ओलिया अलाह खां घटि आहिनि, लेकिन इन्हीअ जा वरी शैतान ओलिया शैतान जा वरी मुरीद घणा आहिनि। तंहिंजे करे अक्सरियत अहिड़नि माण्हुनि जी आहे। त चए थो इन तुते अक्सर मनफ़िल अर्द, जेकॾहिं तव्हां अक्सरियत जे पोयां हलंदो हिन ज़मीन में युज़िलूक अन सबीलिल्लाह, अलाह जे रस्ते खां गुमराह कंदा। ईअं यतबियून इल ज़न, इहो क़ुर कोन था पढ़नि, इहे रुॻो ॿुधियुनि ॻाल्हियुनि ते इहे कूड़नि पीरनि जूं ॻाल्हियूं ॿुधी व इन हूं मिला यख़रुसून, पोइ हुन ते स्टोरियूं था ठाहिनि ज़िंदगी गुज़ारनि था। शाह अदलती बीठा आहिनि आयत जो तर्जुमो कयो आहे शेर में। चए थो अखि उल्टी धार वऊं उबतो आमसी, माना अखि उल्टी धार वऊं उबतो आमसी, माना जे आम माना पब्लिक जे हेॾे थी वहे त तूं उबतो वह, जे लहवारो लोक वहे तूं ऊचो वह ओभार। जेकॾहिं माण्हू सभु हेॾे था वञनि तूं हेॾे वञ, छो त हक़ु अक्सरियत वटि आहे ई कोन। क़ुर चयो आहे मंझां नूंहं निहार, पर तुंहिंजी कहिड़े बि तरफ़ वञी थो पर पुठी रो पिरीअ ॾे, पर तुंहिंजो पंधु रब ॾे हुजे, तुंहिंजी तवजो अलाह ॾे हुजे, अलाह जे कलाम ऐं अलाह जे क़ुर, अलाह जी हदीस ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सहाबा अजमईन ते तुंहिंजी नज़र हुजे, उन्हनि जे सुन्नत ते तोखे हलणु खपे। इहो आहे अॼोको त हिन दुनिया में ओलिया अलाह बि आहिनि ऐं ओलिया शैतान बि आहिनि। अक्सरियत ओलिया शैतान आहिनि जेके ओलिया अलाह जो रूप इख़्तियार कनि था, पटका पाइनि था, ॾाढ़ी वॾी रखाइनि था, ज़ोर ॾियण पखनि वारा माण्हू, पर माण्हुनि खे सॼो ॾींहुं गुमराह था कनि, सॼो ॾींहुं हुनजे चंदनि जे पोयां आहिनि। उन्हनि खे न निमाज़ जो चवंदा, न को हक़ीक़त कंदा, न जिहाद जो चवंदा, रुॻो उन्हनि खे कूड़ियूं कहाणियूं वलियुनि जूं बुज़ुर्गनि जूं कूड़ियूं कहाणियूं ॿुधाए उनखे मुतासिर करे सुभाणे लाइ कराईंदा। अलाह पाक असांखे तव्हांखे अलाह साईं असां ते रहम करे। असां गुनाहगार आहियूं, अलाह साईं असांजे मामलनि खे दरगुज़र करे। या रब्बिल आलमीन तूं करम कर, रहम कर। हे जेके दर्स ॿुधनि था अलाह पाक इहो क़ुर हुननि जे दिलनि में असरु पैदा करे। आऊं तव्हांखे सिर्फ़ु क़ुर ऐं हदीस ॿुधायां थो। अलाह तव्हांजे जीअं अचे थो क़ुर में त जेके मुंहिंजा मोमिन जॾहिं पढ़ंदा उनखे दिलूं रिएक्शन थियूं कनि। अलाह असांजूं दिलूं सभ खां पहिरीं मुंहिंजी दिलि रिएक्शन करे। आउं ख़ुदि मुहताज आहियां, हे जेके ॿुधायां थो इन ॿुधायल ॻाल्हियुनि ते हलण जो मां सभ खां पहिरीं मां मुहताज आहियां। मूंखे अलाह पाक खां त अलाह साईं जेको मूं हींअर पढ़ियो आहे मूंखे हुन ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सुभानक रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।